वारे भरसा गोठ रतो कल्होड़ो में भाव था भाव कतल थी वियो आहे। जवाबदार अमीर बख्श कल्होड़ो पंहिंजे भाउ अली मोहम्मद के बंदूक जा फायर करे जख्मी कयो। जख्मी के अस्पताल पहुंचायो वियो, जिथे उन जख्मन जा सूर न सहंदे दम ॾेई छॾियो। लाश वारसन हवाले कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवाज़ शेयर करे रहिया आहियूं। वारे भरसा गोठ रतो कल्होड़ो में भाव हथां भाव कतल थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं, असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुख्तियार अब्बासी। जी मुख्तियार, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, वारा भरसा गोठ रतो कल्होड़ो में भाउ अमीर बख्श कल्होड़े पंहिंजे भाउ अली मोहम्मद कल्होड़े खे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो। मामूली मसइले सां क़तल करे जंहिंखां पोइ ॻोठाणनि पहुची ज़ख्मी खे वारा अस्पताल पहुचायो, जिते ज़ख्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो। पुलिस जाइ पहुची करे जवाबदारी पोयां वियल आहे ऐं लाश जी ज़रूरी कार्रवाई खां पोइ जेको वारसन हवाले कयो आहे। वारसन जीअं लाश ॻोठ पहुतो आहे त राजो पहुची वियो आहे। जी ठीक है, मुझ मेहरबानी मुख्तियार अपडेट करण लाइ।